सिंध जे सियासी समाजी तोड़े इलाइक़े वासियुनि मुतालबो कयो आहे त मामूली ॻाल्हि तां अफ़गानी पठाणनि हथां मारिजी वियल नौजवान अब्दुल हमीद गबोल जे क़त्ल में मुख्य जवाबदार खे सज़ा ॾियारे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। कराचीअ जे सफरा ॻोठ वारे इलाइक़े बलोच खान गबोल ॻोठ में मामूली ॻाल्हि तां क़त्ल थी वियल अब्दुल हमीद गबोल जे वारसनि सां ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे। पीपी अॻवान रईस लखमीर गबोल, जान मोहम्मद गबोल, सिंध टीवी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर शब्बीर लाशारी, अॻूणे यूसी चेयरमैन मोहम्मद इलियास गबोल, बशीर संजरानी, अब्दुल हफीज़ चांडे ऐं ॿियनि मक़तूल जे तॾे ते पहुची वारसनि सां ॾुख जो इज़हार कयो। उन मौक़े ते सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे रईस लखमीर गबोल, जान मोहम्मद गबोल ऐं ॿियनि चयो त हिकिड़ो नंढड़ो ॿारु जेको पंहिंजे रस्ते खां थो वञे उनखे रोकी उनखे जहिड़े तरीक़े सां मारियाऊं ज़ालिमनि ॿुधाए नथो सघां ऐं यकीन कयो कि वॾो ज़ुल्म थियो आहे। पुलिस कंहिंखे गिरफ़्तार कयो आहे? जी पुलिस गिरफ़्तार कयो आहे 3 माण्हुनि खे। जेको असांजो यंग छोकिरो हो, मासूम हो, उन सां एॾो वॾो ज़ुल्म थियो, ज़्यादती थियो। मां चवां थो त असां वाक़ियो ॿुधी त असांखे एतिरो अफ़सोस थियो, उन खां वधीक अफ़सोस असां वटि उहे अल्फाज़ ई न आहिनि। शायदि असां वटि उहे अल्फाज़ ई न आहिनि जेके असीं चई सघूं। बहरहाल इंशाल्लाह जेको लॉ आहे, जेको कानून आहे, जेको सिस्टम आहे, उन ते इंशाल्लाह असीं विढ़ंदासीं। जेको मुजरिम आहिनि उनखे सज़ा ॾियारींदासीं। हमेशह हिते जे मक़ामी माण्हुनि सां ज़्यादती थियो आहे। हीउ जेको वाक़ियो थियो आहे इलाही दिलि ॾुखाईंदड़ वाक़ियो आहे। असां हमेशह पुरअमन रहियासीं, लेकिन इदारिया माण्हू ख़ासि कर अफ़गानी उन्हनि अची करे हिकिड़े नंढे मासूम सां एॾो ज़ुल्म कयो। ऐं इन केस जे हवाले सां मां ॿुधाईंदो हलां त इन जो तक़रीबन कमरा ते हिननि जो ॿधल आहे, ज़ालिम आहे, ज़ुल्म हुन कयो। ऐं इनशाला इनखे असां कैफ़रे किरदार ताईं पुॼाईंदासीं। तमामु ॾुखोईंदड़ वाक़ियो आहे। बेदर्दीअ सां हुनखे क़त्ल कयो वियो आहे। नेमतुल्ला नाले जवाबदार जेको आहे उहो गिरफ़्तार बि आहे ऐं पुलिस हुनखे गिरफ़्तार कयो आहे। पहिरें ॾींहुं हुनखे गिरफ़्तार कयईं। बाक़ी जेके आहिनि उन्हनि जे लाइ छापा लॻनि पिया। हीअ जेके आहिनि पैसो बि उछलींदा आहिनि। अञा त हुकूमत असां सां पुलिस जेको आहे ताउन करे पई, लेकिन ख़दशो आहे थी सघे थो अॻिते हली करे मतां पुलिस जेको आहे केस में कुझु झोल बि करे, लेकिन अञा ताईं पुलिस जेको आहे न अहिड़ो को बि असां सां उहो न कयो आहे, ताउन करे पियो। ॾाढो ई ज़ुल्म थियो आहे असां सां। मां चाहियां थो त मुंहिंजे भाउ खे जेको आहे इंसाफ़ मिले ऐं उनजे कातिलनि खे कैफ़रे किरदार ताईं पुॼायो वञे। इन करे मां तव्हां मीडिया वारनि जे तहत ॿुधाइणु थो चाहियां प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान ऐं CM सिंध खे मुंहिंजे भाउ सां इंसाफ़ कयो वञे, उनजे कातिलनि खे सख़्तु ऐं सख़्तु सज़ा ॾी वञे। अॻवाननि चितार ॾिनो त जेकॾहिं इंसाफ़ न मिलियो त सख़्तु एहतजाज कयो वेंदो। अफ़गानी पठाणनि हथां मारिजी वियल अब्दुल हमीद गबोल जे वारसनि सिंध सरकार खां मुतालबो कयो आहे त क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे कानून जे कटहरे में आणे खेनि सख़्तु सज़ा ॾिनी वञे। कैमरामैन अली ज़ैदी सां बशीर संजरानी, सिंध टीवी न्यूज़, कराची।